अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां यहाँ बरकत बलोच ऐं काश टीवी जी टेस्ट ट्रांसमिशन जो सिलसिलो जारी आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके मौज़ूआत आहिनि उन्हनि ते प्रोग्राम रिकॉर्डिंग थियनि पिया ऐं कुझु जेके प्रोग्राम आहिनि नशर बि थियनि पिया। बाक़ाइदा नशरियात जेकी आहे कुझु ॾींहंनि में आगाज़ थी रहियो आहे, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जा जेके माण्हू आहिनि या आवाम आहे उन्हनि सां दरपेश मसइला हुजनि या समाजी हवाले सां जेके तब्दीलियूं आहिनि या तब्दील थियणु घुरिजनि उन्हनि खे उजागर करण जे हवाले सां बि मुख़्तलिफ़ मौज़ू ज़ेर बहस आहिनि, ज़ेर गौर आहिनि। ऐं अॼु जेको ख़ासि टेस्ट ट्रांसमिशन में मौज़ू आहे उहो आहे आबादगारनि खे। ज़िले घोटकी जा जेके आबादगार आहिनि वाइट फ्लाई अछी मख जे हमले सबबु उन्हनि खे कापारी धकु पहुतो आहे ऐं ईअं खणी चइजे त जेके आबादगार आहिनि उन्हनि जी चेर चिबी थी पई आहे ऐं ख़ासि तौर ते कारोबारी तबिको बि परेशान आहे त जेका रिकवरी हुई या जेके प्रोडक्ट उन्हनि इस्तेमालु कया आहिनि उन्हनि जी रक़म बि वापसि करणु उन्हनि जे लाइ हिकिड़ो चैलेंज बणियलु आहे। असां सां गॾु मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं काश जो स्टाफ रिपोर्टर ज़फ़र समेजो जेको आबादगारनि जे एहतजाजनि खे कवर करे पियो। ज़फ़र भलीकार चऊं था असां तव्हांखे टेस्ट ट्रांसमिशन में। वॾी महिरबानी बरकत साहब। जेके असांजे मुआशरे में ख़ासि तौर ते पाकिस्तान जेको आहे एग्रीकल्चर मुल्क आहे ऐं हितां जी जेका निस्फ़ आबादी आहे उनजो गुज़र सफ़र बि एग्रीकल्चर ते आहे त हिन महिल जेका ख़ासि तौर ते ज़िले घोटकी में अछी मख जे हमले बाद सूरत हाल पैदा थी आहे। आबादगारनि जो साल भर जी कमाई हिन ते हूंदी आहे त एहतजाजनि दौरान जेको तव्हां ॿुधो आहे इल्ज़ाम आबादगारनि जो उहो छा आहे, कंहिंखे करार ॾियनि था ॾोही? पहिरीं ॻाल्हि त आबादगारनि जो असां तक़रीर में एहतजाजनि खे कवर बि कयो आहे। उन में आबादगारनि जो इहो ई चवणु आहे त पहिरें त असांजो जेको नुक़सानु थियो आहे जेके ज़रई दवायूं ऐं ॿिज आहिनि उहे ग़ैर मयारी आहिनि, उन करे असांजा जेको आहे माना नुक़सानु घणो थियो आहे। उन खां बाद में जेको अछी मख जो हमिलो आहे इन में बि असांजो नुक़सानु थियो आहे। जेके बि उनजे असां दवा इस्तेमालु कयूं पिया त उहे सॼियूं ग़ैर मयारी हुयूं ऐं ख़ासि करे असांजो जेको आहे न ग़ैर मयारी ऐं ॿिजनि जे करे जेको असांजो लखनि जो नुक़सानु थी वियो आहे। ऐं आबादगारनि इहो चयो त असां इहे सभु जेको आहे न डीलरनि खां खाद ॿिज खणूं था ग़ैर मयारी ऐं होॾो असांजे फसलनि जो नुक़सानु थी वियो, माना आबादगार रड़ियूं करनि पिया त असां लखनि करोड़नि में कर्ज़ाई थी आहियूं। अच्छा ज़फ़र, ॾिसो न हिकिड़ी शइ आहे त साम्हूं असांजे हुजे थो त इहो सिलसिलो आबादगारनि जो साॻिए डीलर आहिनि, साॻिए उहे पेस्टिसाइड कंपनियूं आहिनि जेके सालनि खां कमु कनि पियूं ऐं इहे ई आरती आहिनि जेके नसल दर नसल उन्हनि जा दुकान या जेके इन शॉप्स आहिनि वन शॉप आहे या जनरल सप्लायर आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म कंपनियूं सप्लाई कनि था त इहे हिन वक़्तु ईअं छो? इहो इल्ज़ाम अॻे साल बि लॻे सघे पियो त उनखां 3 साल बि लॻी सघे पियो, छो त फितरी तौर ते बीमारियुनि जो अटैक मौसमी अटैक थींदा आहिनि त इन्हनि खे आबादगारनि खे ॾोही डीलर्स खे ॾोही करार ॾियणु ऐं ज़रात खाते खे क्लियर करार ॾियणु इन मंतक़ खे छा था सम्झो? इहो बरकत साहब इहो हर साल ईअं थोरो घणो माना असां कवर कंदा रहंदा आहियूं त माना आबादगार चवंदा आहिनि त नकली ॿिज ऐं ग़ैर मयारी जेको आहे दवाऊं थियनि थियूं पियूं। बहरहाल जेको बीमारी आहे अछी मख जो हमिलो आहे उहो त हाणे कुदरत जी तरफ़ां आहे, पर माना आबादगारनि पंहिंजे हिसाब सां जेको आहे सॼो जेको इहो ग़लति मुंहिंजो नुक़सानु थियो हुनजो सभई माना खाद ॿिज जे डीलरनि खे ई थियो आहे त इन्हनि जी दवाउनि जे करे असांजो नुक़सानु थियो आहे। ऐं जेकॾहिं असांजे कंहिं बि बीमारी जो जेको आहे हमिलो थिए पियो त उन में जेकॾहिं असां जेकी दवा इस्तेमालु कयूं पिया त उहा दवा ग़ैर मयारी हुई जंहिंजे करे असांजो जेको आहे न एतिरो नुक़सानु थियो आहे। माना सॼो माना ज़िम्मेवार उन जेको आहे डीलर खे जो कयो आहे उन में इहो चयो आहे त इन में ज़िले इंतिज़ामिया जेका चेक एंड बैलेंस वारा ऑफिसर आहिनि उहे बि इन्हनि सां मिली भगत करे तव्हां सां गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं कमर्शियल ब्रेक खां ॿीहर गुफ़्तगू जो सिलसिलो कंटिन्यू कयूं था। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां एडवोकेट अमरीन खान। प्रोग्राम आहे समाज। समाज में असीं सभु शामिल आहियूं। माण्हुनि जे समुंड में हर माण्हू पंहिंजी किर्त में मगन रहे थो। शहरनि खां ॻोठनि ताईं समाज जो डिघो तसलसल मौजूदु आहे। जंहिंमें ग़म बि आहे, ख़ुशी बि आहे। पर कुझु अहिड़ा कलूर जन ते समाज ख़ामोश रहे थो।
लेकिन हाणे ख़ामोशी जा बंद टोड़ना पवंदा। समाज जे कुधन करतूतनि तां पर्दो खणण लाइ मां अची रही आहियां। जल्द काश न्यूज़ ते त पोइ ॾिसण न विसारींदा। प्रोग्राम समाज सिर्फ़ काश न्यूज़ ते। वेलकम बैक नाज़रीन, असांजी गुफ्तगू जो सिलसिलो जारी आहे ऐं हिन वक़्त जो अहम मौज़ू आहे आबादगारनि सां दरपेश मसइलो अछी मख जे हमले बाद तबाह थियल कपह जो फसल। ज़फ़र, आख़िर कहिड़ी वजह जेके मल्टीनेशनल कंपनियुनि जे जेका प्रोडक्ट आहे उनखे त ॾोही करार नथो ॾेई सघिजे त मल्टीनेशनल कंपनियूं जेके हिते कमु कनि थियूं असां वटि त उन जो चेक एंड बैलेंस बि आहे ऐं उन्हनि खे बाक़ाइदा तौर ते लेबॉर्ट्रीज़ में चेक करे बाद में हिते मुहैया। छा हिन साल उहे प्रोडक्ट न मिली सघिया या कहिड़ो सबबु पैदा थियो जो गैर मयारी दवाऊं इस्तेमालु करण ते आबादगार मजबूर थिया? हाँ बिल्कुलु बरकत साहब, हिकु इहो कारण बि आहे गैर मयारी दवाउनि जो। अॻ में जेको आहे न ॿाहिरि मुल्क खां दवायूं ईंदियूं ऐं हाणे जो कोरोना जे करे जेको आहे न लोकल माना आबादगारनि इहो बि चयो आहे त पंजाब खां जेको दवायूं अचनि थियूं पियूं, पहिरियां ईंदियूं ॿाहिरि मुल्क खां, हाणे कोरोना जे करे उहे बंदि आहिनि त माना डीलर पंजाब खां उहे जेका आहिनि गैर मयारियूं दवायूं घुराइनि था, जेके असां उन्हनि दवायूं इस्तेमालु करण सां ई असांजे फसलनि जो नुक़सानु थियो आहे। अच्छा ॾिसो न, जेका आबादगारनि जे प्रोडक्ट जी बुकिंग आहे उहा त मुंहिंजे ख़्याल में अप्रैल खां ई शुरू थी वेंदी आहे या ईअं खणी सम्झे त उनजो कपह जे फसल खां पोइ इहे या जेको सिलसिलो हूंदो आहे उनजो त स्टॉक मौजूदु रहे थो, त असां कीअं था चई सघूं हिनखे त उहो इंटरनेशनल सतह ते अहिड़ो को वज़ाहती बयानु डीलरनि जे तरफ़ां आयो आहे या उन्हनि जे तरफ़ां कहिड़ी ॻाल्हि तव्हां ताईं पहुती आहे जो उन्हनि चयो हुजे त इहा सप्लाई असांखे न थी सघी जंहिंजे करे असां लोकल कंपनीज़ जेका जेनेरिक कंपनी आहे उनखे इस्तेमालु कयो आहे? न, डीलरनि जी तरफ़ां अहिड़ो बयानु असांजे साम्हूं न आयो आहे। बाक़ी आबादगारनि जो इहो ई चवणु आहे त माना असां बि ॾिसूं पिया त हाणे पूरी दुनिया इन कोरोना जे करे जेको लॉकडाउन हुई उन में जे करे ॿाहिरियूं दवायूं त ज़ाहिर आहे कोन अची सघियूं आहिनि न, उन करे माना इहो ई आहे त माना लोकल दवायूं जेके पंजाब खां अचनि पियूं उन्हनि ते जेका स्टिकर साॻा ई हणनि था, किथां बि अचनि पियूं, पाकिस्तान या किथां बि अचनि पियूं, उन्हनि जो जेको स्टिकर उहे जेका आहिनि न उन्हनि जा उहे माना ॿाहिरि मुल्क जा आहिनि, लेकिन उन में जेके दवायूं आहिनि न उहे लोकल माना आहिनि। गैर कीअं थो चई सघिजे हिनखे? उन्हनि जो माना असां कीअं कोट कंदासीं आबादगारनि जो माना हिकिड़े ज़िम्मेवार साहब जी हैसियत सां असां कीअं कोट कंदासीं त जेको लेबल चेंज थियो आहे त आबादगारनि माना उन दवा खे ॾिसी करे इल्ज़ाम आयो उन्हनि जो इहो इल्ज़ाम आहे त माना जेकॾहिं असांजी फसल ते अछी मख जो हमिलो थियो त पहिरियां जेकी दवा इस्तेमालु कंदा हुआसीं त फ़ौरन असरु कंदी हुई, हाणे जेकॾहिं उहा दवा साॻियो लेबल लॻल आहे उन ते उहा दवा इस्तेमालु कयूं था पिया त असांजो फसल अथो माना सड़ी थो वञे पियो। अच्छा, आबादगारनि सां गॾोगॾु जेको इन्वेस्टर आहे जेको प्रोडक्ट इस्तेमालु करे थो या मार्केट में हिकु साल जी ओधर ते कमीशन बेस ते ॾिए थो, थियो त हिकिड़ो वहिंवार हले थो त उन्हनि खे बि त किरोड़े अरबे रुपयनि जो नुक़सानु आहे। त हाणे ॿई धुरनि जो अज़ालो छा था सम्झो, छा थियणु घुरिजे? तव्हांजो एग्रीकल्चर सां बि तालुक़ु आहे, ॻोठनि में बि तव्हां रहिया आहियो। बिल्कुलु सर, उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे, लेकिन आबादगारनि जो इहो ई चवणु आहे त असां जेको माना जेको दवा सप्लाई कनि था पिया त असांजो थोरो कुझु बि न बचे, असांजो कुझु न थिए, पर हो असांखे माना पैसा वठंदा कंहिं बि हालति में। वरी महिरबानी ज़फ़र समें जो असांखे तफ़सीलनि तव्हां आगाह कयो। नाज़रीन, जेको हिन वक़्तु सूरत हाल आहे ज़िले घोटकी जी, उन में कपह जो फसल ईअं खणी चइजे त मुकमल तौर ते तबाह थी चुको आहे। एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे आबादगारनि पारां। आबादगारनि जो इहो इल्ज़ाम आहे त जेका उन्हनि खे पेस्टिसाइड जेको आहे भली विटीसाइड हुजे या इंसेक्ट जे हवाले सां उहा गैर मयारी मुहैया कई वई आहे, जंहिंजे करे उन्हनि जो किरोड़े रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। न सिर्फ़ु नुक़सानु बल्कि पूरे साल जी कमाई, पूरे साल जी जेका रोज़गार आहे उन्हनि जी कपह सां जुड़ियल आहे। पर हिन वक़्तु उन्हनि खे ख़दशात ऐं तहफ़ुज़ात इहे आहिनि त कुझु बाअसर धुरियूं जेके आहिनि उन्हनि डीलरनि खे सपोर्ट कनि थियूं ऐं आबादगारनि खे एतिरो त प्रेशराइज़ कनि थियूं त उहे ॿनी ॿारहं ज़मीन ऐं माल मवेशी विकिणे करे उहो पूरा कनि था ऐं जेको कमीशन बेस ते उहे पैसा खणनि था त उहे पैसनि खां बग़ैर कंहिं रिआयत जे उन्हनि खां वसूल कया वञनि था पुलिस जे ज़ोर ते, ॾंडे जे ज़ोर ते। त उन्हनि जो मुतालबो आहे त असां सां रिआयत कई वञे त थियल नुक़सान जो जेको अज़ालो आहे उन जो अज़ालो करे सघिजे। त ॾिसूं था त SP घोटकी ऐं डिप्टी कमिश्नर घोटकी कहिड़ो तहरीक वठनि था ऐं आबादगारनि ऐं जेके डीलर्स आहिनि, पेस्टिसाइड जा एग्रीकल्चर ऑफिसर्स आहिनि, उन हवाले सां आबादगार जेको हिन वक़्तु बिल्कुलु ईअं खणी चइजे त उनजी जेका मईशत आहे, उनजो रोज़गार आहे, मरण कंदी ते आहे ऐं आबादगार हिन वक़्तु सिसकियूं भरे रहियो आहे त उन्हनि खे केतिरो रिलीफ ॾियारीनि था ऐं उन्हनि जी ज़िंदगी में केतिरी आसानी पैदा कनि था। वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं हीअ असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। वरी महिरबानी ज़फ़र समें जो साहब। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां एडवोकेट अमरीन खान। प्रोग्राम आहे समाज।
समाज में असीं सभु शामिल आहियूं। माण्हुनि जे समुंड में हर माण्हू पंहिंजी किर्त में मगन रहे थो। शहरनि खां ॻोठनि ताईं समाज जो डिघो तसलसल मौजूदु आहे। जंहिंमें ग़म बि आहे, ख़ुशी बि आहे। पर कुछ अहिड़ा कलूर जंहिं ते समाज ख़ामोश रहे थो। लेकिन हाणे ख़ामोशी जा बंद टोड़ना पवंदा। समाज जे कुधन करतूतनि तां पर्दो खणण लाइ मां अची रही आहियां। जल्द काश न्यूज़ ते त पोइ ॾिसण न विसारींदा। प्रोग्राम समाज सिर्फ़ काश न्यूज़